कयो बादशाह सलामत तुझे मुझे पाकिस्तानी बादशाहन वारो कोने को तहितों जी दवा नथी लगे अमेरिका जी लगदी अल्लाह जो नेकबान हुआ दिल में ख्याल तो करे जेका बीमारी दवाउन सा खत्म नथी थे इन बीमारी के कहजे दुआ जी जरूरत आहे। उन वक्त जे बादशाह फैसलो कयो कहजे दुआउन जी जरूरत आ जदे कहजे दुआउन जी जरूरत आ त बादशाह अक्लमंद होयो उन फैसलो कयो ऐलान कयो जेको दवा खणी दो बिना घुरण जे जेतरो मुआवजो घुरंदो उनखे दवा जी कीमत ॾिनी वेंदी दवा लगे या न लगे उनखे पैसा अदा कया वेंदा। माण्हू गरीब गुरबा एड़ो मौक़ो ॾिसी करे थोड़ियूं घणियूं तमाऊं फकियूं सटे करे बादशाह खां पैसा वठण लगा। उन बादशाह जे बादशाहीअ में हिकड़ी नेकोकार बेवह औरत रहंदी आहे। अल्लाह उनखे हिकड़ो पुटड़ो अता फरमायो आहे। उन पुटड़े दोस्तन जे वाते ॿुधो बादशाह जे दरबार में जेको भी दवा खणी थो वञे जेकी घुरंदो आहे उहो मिलंदो आहे। ऐ नौजवान तू भी हली बादशाह जे दरबार मां खणी आ। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त वो नौजवान बचड़ो चवे तो मां पंहिंजे जीजल अम्मा खां इजाजत वठां अमड़ जे कदमन में आयो आहे। ओ मुंहिंजी जीजल अम्मा सॼे शहर जा माण्हू बादशाह सलामत जे आॾो हथ जूं दवाऊं रखी करे पैसा वठियो पिया अचनि। मुंहिंजी अम्मा मूंखे भी इजाजत ॾे मां बादशाह जे दरबार में दवा खणी वञा वञी बादशाह खां कुझु वठी अचां। अमड़ निहारे चवे थी ओ मुंहिंजा बचड़ा जिंदगीअ में कॾहिं भी हराम को न खाधो आहे हराम जो लुक़मो को न खाधो आहे न वरी तोखे खारायो आहे। हलाल जो पोरियो करे दुखी सुखी जिंदगी गुज़ारी आहे। दुनिया जी जिंदगी सवली आहे हराम खाइण वारनि खे रब कबूल को न कंदो आहे। तवज्जो कर मुंहिंजा दोस्त अजीज ऐ नौजवान अमड़ दे निहारे चवे थो अम्मा सॼी दुनिया पई वठे मां चवे थी हा बच्चा दुनिया भले वठे मगर मूंखे हराम जे लुक़मे जी जरूरत नाहे न मां हिकमत थी ॼाणा न तू हिकमत थो ॼाणी। रोई ॾिनो बचड़े अम्मा हेड़ो मौक़ो विञाए रही आ। अम्मा इए न कर मूंखे इजाजत ॾे मां बादशाह सलामत वटां वठी अचां। जॾहिं अमड़ मजबूर थी ॾिठो मुंहिंजो बचड़ो गाल तां लहण जे लाइ तयार नाहे। जीजल अमड़ चयो बचड़ा अजो की रात मूंखे इजाजत ॾे सुबुह जो तोखे दवा मां तयार करे ओ तावीज़ जे पुठियां डोड़ण वारा पेट में सूर तावीज़ जेल में सूर तावीज़ कदे मुसल्ले सां भी प्यार करे ऐ मुसलमान कदे मुसल्ले सां भी प्यार करे। मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख अजीजा ने मन जदे नंढड़े बचड़े निंड कई अम्मा उठी वुज़ू कयो वुज़ू करे अमड़ मुसल्लो विछायो जी जल अम्मा मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में इबादत में शुरू थिया। ज़ारो कतार रोण लगिया ओ मुझा करीम रब या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में है। ऐ मुझा करीम रब गुनहगार जरूर आया बेवह जरूर आया मिस्कीन जरूर आया मगर मुझा मौला तू जानी तो कदे हराम को न खाधो आ बचड़न के हराम को न खारायो आ। ऐ मुझा करीम रब तुझे दरबार में वास्तो इमामुल अंबिया जो वास्तो मदीने जे ताजदार जो वास्तो मुझे महबूब जे बचड़ी अम्मा फातिमा तु ज़हरा जो वास्तो हसनैन करीमैन जो ओ मुझा सुहना रब करीम जे कुदरत सा इन बादशाह के शिफा दे त पोइ जेको असां के अजर मिले ओ हलाल हुजे हराम न हुजे। अम्मा रोते रोते नफिल पढ़ंदे अख सां अख लगी वई यार पहुंची वयो
देर इहा थई याद रखी चर मुसलमान देर इहा थई रुगी तुझी अख अख सा लगे मुझो महबूब तोखे कीअं थो दीदार कराए पर उहा अख पो लगे पहिरी दिल जो कनेक्शन मिले त पो दिल पर अज़ीज़ाने मन उहा औरत वेचारी रोंदे सुम्ही पईया अख अख सा लगिया मदीने जे मीर दीदार करे फरमायो ऐ अल्लाह जी बानी तुझा लुड़क मुझे करीम रब कबूल कया हल हाणे मुसल्ले खे मथे खणी करे इहा मिटड़ी खणी वेड़े तू बचड़े खे दे बादशाह ताईं पहुंचाइण तुझे बचड़े जो कम अगते सजो कम मुझे यार जो कम अमर जी अख खुली पंहिंजा गोड़ा उघंदिया गोड़ा उघी करे मुसल्ले खे मथे खणदिया मिट्टीअ जी चपटी खणी पन्ने में बंद कंदिया पन्ने में बंद करे जीअं बच्चो उथंदो आ बच्चा उथी नमाज पढ़ हा मुंहिंजी अम्मा बच्चे के उथण सां छा थी चवे बच्चा उथी पर जे अम्मा खुद ही न पढ़े त बच्चे के छा अबो खुद ही न पढ़े त बच्चे के छा चवंदो ऐ मुंहिंजा दोस्त ऐ मुंहिंजा मुसलमान भा तोखे ख़बर आ त हिन नमाज में जेको कुछ राज आ उलमा तव्हां के ॿुधाईंदा मां उलमा जो ख़ादिम आहियां हिकिड़ो जुमलो रुगो ॿुधाइण थो चाहियां त नमाज त ख़ुदा खे प्यारी आ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आ लेकिन इन नमाज जे अंदर जेडी मल न सजदो दीबो आ वो सजदो वरी सजी नमाज जी दिल हुंदी आ खबर थी छाजे करे जदे न सजदे में बानो ईंदो आ हेडे तवज्जो कर जदे न सजदे में मानू ईंदो आ तहे मुठी मीम पड़जी वेंदी आ हथ हीअ कंदो आ हे हिस्सो हे हबजी पड़जी वेंदो आ हे विचो हिस्सो वरी मीम पड़जी वेंदो आ टगू हीअ कंदो आ ताल पड़जी वेंदो आ मीम हा मीम ताल जिस्म तुझो हुंदो आ इसम मुझे मदीने वारे घोट जो बणजी नमाज का दूर रहने वाला सोच सजदन का दूर रहने वाला सोच इन सजदे जे अंदर मजो केड़ो आ आदम के सजदे जो हुक्म छो मिलो हो मलाइकन के आदम के सजदो कयो इहो सजदो या मां सजदे में तवील न थो वञा बस एतरो बुधाइण चाहिम जदे हजरत मूसा कलीमुल्लाह जी अहल करण वारो मशकिरो बनी इसराइल कौम जो मानुन के खिलाइंदो हो मानुन का दाद वसूल कंदो हो हजरत मूसा वांगे सुहाड़ी रखंदो हो उन वांगुर लठड़ी खणंदो हो उन वांगुर हलंदो हो जदे उन जो मरण थींदो आ मुझो रब फरमाइंदो आ ऐ मुझा मूसा इन मुझे पाने जे तदफीन पांजे हथन सा कर मां रब इन खे मुआफ करे छडियो आ दुनिया चवंदी आ ऐ अल्लाह जा कलीम ऐ सुणा नबी अल्लाह जा इन त सजी जिंदगी तो ते ठठोलो कयो सजी जिंदगी तुझो नकल कयो आ अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह थड़ा खया मौला दुनिया सजी चवे पई हिन त सजी जिंदगी मुझो नकल कयो आ जवाब मिलंदो आ ऐ मुझा कलीम कयो त नकल थई पर बुधा कहजो कयो कयो त नकल थई पर बुधा त कहजो कयो थई यानी मुझे बेनियाज रब के यार जो नकल भी कबूल हुंदो आ लेकिन जदे सजदे जे अंदर अल्लाह जो बानो सर्ब सुजूद हुंदो आ जिस्म उन जो हुंदो आ इसम मुझे मदीने जे ताजदार जो पड़जी वेंदो आ हकीकत में मुझा दोस्त अजीज जदे नमाज में क़याम में बीहंदो हा जदे इन के भी निहारी दे त तुझो जिस्म मुझे मुस्तफा जो इसम पड़जी वेंदो आ सजी नमाज रब के इन करे प्यारी आ जो सूरत नमाज जी हुंदी आ इसम मुझे मदीने जे ताजदार जो हुंदो आ अमड़ मिठड़ी खणी बचड़े खे ॾिनी बचड़ा खणी वञ बचड़ो अॼु ख़ुशीअ विचां अमड़ सां गॾु नमाज़ पढ़ी करे उन बचड़े मिठड़ी हथ में खईं वञी कतार में बीठो आ बादशाह खे सभु को दवा ॾींदो वञे मन घुरी मुराद वठंदो वञे अमड़ पंहिंजे बचड़े खे चयो ऐ मुंहिंजा बचड़ा जेॾी महिल बादशाह सलामत तोखां पुछे हिन दवा जी क़ीमत केतिरी आ हिकिड़ो ई जवाब ॾिजां
बादशाह इन दवा जी कीमत बाद में आ पहरे तू खा अल्लाह तोखे शिफा नसीब करे ओ जेको दिल चवई हो नहीं छड़ जा अमर जो हुक्म बचड़े लबैक कंदे जने उहा दवाई खणी बादशाह वट पहुतो सबको दवाई दीदो पैसा वठदो वयो उन मासूम बचड़े दवा दिनी बादशाह पुछो ए नंढड़ा हिन जी कीमत नंढड़ो निहारे चवे तो ए बादशाह हिन जी कीमत बाद में आ पहरे इन दवा जो इस्तेमाल कर अल्लाह तोखे शिफा अता फरमाए बाद में जेको दिल चवई दी जा बादशाह अञा ही जो खोलियो त अंदर मिट्टी नजर आई उन मिट्टी खे रब ज़ुबान हाल अता फरमायो उन मिट्टी बादशाह सा गालायो ए बादशाह मुझे हयत ने ननिहार जा मां मिट्टी जरूर आया मगर मुझे पोया जके सजदा आई गोड़ा हनो है खुदा भी कबूल कया हन त मदीने जे घोट भी कबूल कया हने ओहा मिटड़ी बादशाह सा जने गालाण शुरू कर दिया बादशाह रोई करे मिटड़ी खाइंदो आ पानी जो ढुकड़ो पियंदो आ अल्लाह उनके शिफा ता फरमाइंदो आ बादशाह ऐलान कंदो आ उन अल्लाह जे नेक बानी के आंदो वने पर्देदार ओहा औरत बेवह औरत जरूर आहे मगर हयादार पर्देदार पर्दे सा इंदिया जी बादशाह सलामत बादशाह हुक्म कंदो आ अल्लाह जी बानी जेको घुरणो थई सो घुर निहारे चवण लगी ऐ बादशाह मां त सदाई पंहिंजे महबूब खां घुरदी हां तू छा ॾींदे त बचड़े जो ज़िद हुयो न त कॾहिं तो दे काना चाह बादशाह उन औरत जे इन सदाकत ऐं यकीन खे ॾिसंदे करे बादशाह ऐलान करे चयो ऐ अल्लाह जी बानी मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर अल्लाह जे बानी चयो बादशाह चयो उन अल्लाह जे बाने बादशाह सलामत चयो ऐ अल्लाह जी बानी मूसा निकाह करण कबूल कर मुंहिंजी दिल थी चवे तो जड़ी अल्लाह जी ने कबानी मुझे मदीने वाले मीर जी दीवानी मुझे निकाह में हुजे रानी अव्वल तोखे लक़ब ॾियां ऐं हिन तुंहिंजे बचड़े खे हिन बादशाही जो वॾो शहज़ादो बनाए छॾियां जवाब दे मुसलमान थोड़ो जेकर हराम खणी अचे ओहो वधीक कम वारो हुयो या हमेशा जे ला बादशाही जी रब रानी बनाए छदी बच्चे के बादशाह जो शहजादो बनाए छदियो मुझो अल्लाह फरमाए तो मुझो मदीने जो साईं फरमाए तो ऐ अल्लाह जा बाना मेहनत करे हलाल जी रोजी कमा हलाल जी रोजी बच्चन के खारा तो तुझा थोड़ा सजदा भी अल्लाह जे दरबार में वडी इज्जत वार होदा तुझी नंढड़ी इबादत भी अल्लाह जे दरबार में वडी इज्जत वारी होंदी बाकी जेकर हेदहूं हज़म तो मुझा दोस्त अजीज वेठो सजदा दे वेठो नफल पढ़ वेठो जेको वणई सो कर भले रोज मदीने वञ मदीने वारे मीर को भी कुर्ब उनखे मिलंदो आ जेको हलाल जो लुकमो पेट में खणी वेंदो आ उहे जवान भी दुनिया जे तख्ते ते मौजूद जेके रस्ते में रुकजी वञन तो मुझो मदीने जो मीर चवे त इनखे मोटायो ईंदो त मां मुस्तफा के उथी सलाम जो जवाब ॾियणो पवंदो इहे केर हुया जो मुझे मदीने वारे मीर जा दीवाना होया उहे जवान भी सुनिए सिद्ध जा जवान हन जिनखे नालो वठी करे मुझो करीम मुस्तफा मज़ार पुर अनवार मां आवाज अचे त मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी के मां मुस्तफा जा सलाम मुझे महबूब मुस्तफा का अचण वारो कोई गुछो कोन होंदो न हिते वेहण वारो गुछो आ ऐ मुझा दोस्त अजीज ही त दुनिया जेका अल्लाह जे कोन वायदो कयो पंहिंजे महबूब सां वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझा महबूब हर ईंदड़ ज़मानो तुझे ला शान वारो होंदो ये दुनिया जी साइंस और टेक्नोलॉजी अज मुझे महबूब मुस्तफा जे उन अजमत ऐं शान जे बुलंदो पाला हुजण जो
मुझा दोस्त मुंह बोलियो सबूता जो गूगल ते अजकल ते नौजवान वेठा हन ए नौजवानो जवाब दियो गूगल जे कहे गूगल अगर गूगल जे मैप ते दुनिया जो कोई भी हितो जे कदे तमा सर्च कयो तो तमा जे आडो इहा बेजुबानी जे का मोबाइल लोह जो टुकरो वा ता लोकेशन जे करे उन जी आन करे उन खा पुछंदा हलो तो मुखे अच्छी मस्जिद लिखार दे वणो आ गाड़ी तहा हलायो वो पाणी पई गालाईंदी त वकड़ ही अबर सिधो ही थी हे कहजो कमाल आ हे दुनिया जे साइंसदान जो कमाल आ जेकर दुनिया जे साइंसदान जे कुल में एतरी ताकत मौजूद आ जवाब दे जे मदीने जे मीर खे मुझे करीब रब पंहिंजे कुर्ब सां बनायो उन जो कमाल छा अल्लाह अल्लाह मुझा दोस्त इश्क जो जॾहिं न कनेक्शन टुटी वेंदो सिस्टम टुटी वेंदो ब आशिक वेठा पाण में जॾहिं चोर वेहंदा आहिनि त चोरीअ जी ॻाल्हि थींदी आहे पेरी वेहंदा आहिनि त पेर जी ॻाल्हि थींदी आहे रईस वेहंदा आहिनि त फ़ैसलनि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि सियासतदान वेहंदा आहिनि त वोटनि जी ॻाल्हि थींदी आहे पर जॾहिं न मदीने वारे मीर जा आशिक वेहंदा आहिनि त सिर्फ़ु मदीने जो ज़िक्र थींदो मदीने वारे घोट जे ज़िक्र का सवा ॿियो ज़िक्र न हूंदो आहे दीवाना पंहिंजे उन इश्क वई मोहब्बत वारी कचहरी जे मौज में हुया त मुरीद होॾहूं बि वेठा हा मूं जहिड़ा मुरीद हेॾहूं बि वेठा हा उन्हनि ॾिठो साईं वारनि खे अॼु अलाए छा थियो मानी बानी त न खाधऊं हाणे त निमाज़ बि क़ज़ा थी थिए आख़िरी टाइम बि ख़तम थियण वारो आहे हिक ॿिए खे इशारो ॾिनो त तूं भला हेॾो पंहिंजे साईं खे इशारो ॾे मां हेॾो पंहिंजे साईं खे इशारो ॾियां त क़िबला मानी त चयो पर निमाज़ थी वने जने बिनी तरफन खां उन बुजुर्गन के इशारो आयो त बिनी इए छिरक भरियो जिए को निंड कहरिय मां उथदो हुजे उनन पंहिंजे गुलामन ने पंहिंजे मुंजा दोस्त अकीदत मंदन दे निहारे करे जेको हिकड़ो जुमलो चयो पाण फरमायो संगत सुपिरन जी हुई का वडी हाज संगत सुपिरन जी हुई पिण वडी हाज कज़ा कज नमाज वक्त वराण नमाज कज़ा थींदी आ अदा त अदा वई त कज़ा थी वेंदी आ पर इश्क जी जेडी मल न ओ कनेक्शन वा झलकी कज़ा थींदी आ त वरी उहा अदा कान थींदी आ त मुंजा दोस्त अजीजो अल्लाह ताला जा बानो अल्लाह जे कुरान करीम जी आयत तिलावत के अल्लाह फरमायो वलौ अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊ फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा मुझे सुने करीम रब मुझे मिठड़े करीम रब मुझे खालिक मालिक रब दस दिनो पांजे पिरीअ जे दर जो जॾहिं तव्हां पंहिंजे जिस्म जे मथां बेफरमाननि जा अंबार करे छॾियो गुनाहनि जा अंबार करे छॾियो तवज्जह कजा मुंहिंजा दोस्त मीलाद ऐं यारीअ ॿिन्ही महफ़िलनि खे इन आयत मां इन मुख़्तसिर टाइम जे अंदरि बयान करण थो चाहियां उलमा जे खिदमत में अर्ज़ा का कमी कोताही थे त मूं मिस्कीन खे मुआफ़ करे छॾीन अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब जॾहिं गुनाहनि जा अंबार करे छॾीन तुंहिंजा गुलाम जाऊक तो महबूब जे दरवाज़े ते अचनि तो पिरीअ वटि अचनि हिते हिकिड़ो सवाल पैदा थियो अल्लाह इएं छो न चयो त काबतुल्लाह में अचनि अल्लाह ताला इएं छो न फरमायो मस्जिद नबवी
में अचन। अल्लाह ताला ये छो न फरमायो त इस्लाम जी पहिरी मस्जिद मस्जिद क़ुबा है उते अचन। जॾहिं त खुदा खे ख़बर आ त मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार ज़ाहिरी तौर ते हिकिड़ो ॾींहुं थींदो बेहट वञण जी ॼमार हूंदी, मां अल्लाह पंहिंजो हुक्म मोकिलींदुसि, मुंहिंजो महबूब उन हुक्म खे लबैक चई क़बूल कंदे मां करीम रब जे दरबार में ईंदो त पोइ इन हुक्म जो छा थींदो। अल्लाह ताला जा बानड़ो अहम नुक्तो बयान तो कयां क़ुरान करीम जे आयतुनि जे रोशनीअ में ज़रा गौर कजो इन नुक्ते जे मथां। अल्लाह ताला काबतुल्लाह जो बयान, हालांकि खुदा के खबर आ काबो क़यामत ताईं मौजूद हूंदो, अल्लाह के खबर आ मस्जिद नबवी क़यामत ताईं मौजूद हूंदी, अल्लाह के खबर आ मस्जिद क़ुबा क़यामत ताईं मौजूद हूंदी। लेकिन अल्लाह न मस्जिद क़ुबा दे हुक्म ॾिनो, न मस्जिद नबवी दे हुक्म ॾिनो, न काबतुल्लाह दे हुक्म ॾिनो। सवाल पैदा थियो त इएं रब छो कयो। मुंहिंजा दोस्त गौर कजा, मुझे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे हिकमतुनि खे ज़ाहिर कंदे दुनिया खे ॿुधायो ओ दुनिया वारो काबतुल्लाह जो नकुल ॿियो काबो कोन थींदो, काबतुल्लाह जे ग़ुलामीअ जे नाले सां ॿियो काबो कोन थींदो। मस्जिद नबवी जे जलग ते सानी मस्जिद नबवी भी कोन थींदी, मस्जिद क़ुबा जे जगह ते ॿी मस्जिद क़ुबा कान थींदी। इन करे मां अल्लाह पंहिंजे हुक्म सां हुक्म जे ज़रिए तव्हां खे हुक्म थो ॾियां त पंहिंजे गुनाहनि जा अंबार खणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा वटि अचो। मौला जॾहिं तुंहिंजो महबूब ज़ाहिरी जिस्म सां न हुजे या जंहिंखे पहुचण जी ताक़त न हुजे उहो छा करे। क़ुरान जे आयत मां दलील ॾेई अॻिते हलां। अल्लाह जे ज़ात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो इज़ा कुंतुम इलस्सलात, जॾहिं निमाज़ जे लाइ उथी बीहो फग़सिलू वजूहकुम, पंहिंजे मुंह खे धोंदा कयो, व ऐदियकुम इलल मराफ़िक़, पंहिंजे हथड़नि खे ठूठनि ताईं धोंदा कयो। मता सियारो जे करे हथ मथे न खणी चई अध में धोई तो छॾियां वुज़ू थींदो कोन थींदो। निमाज़ व ऐदियकुम इलल मराफ़िक़, ठूठनि ताईं पंहिंजे बाहुनि खे हथनि खे धो। वमसहू रुऊसकुम, पंहिंजे मथड़े जी मख कयो। व अर्जुलकुम इलल कअबैन, ऐं ॿिन्ही पेरनि खे भेदन ताईं धो। बाद में निमाज़ पढ़ो। इहो हुक्म क़ुरान करीम नाज़िल कयो। गॾो गॾु मुंहिंजे मुस्तफ़ा इहो बि ॿुधायो अगर पाणी न मिले, अगर पाणी जबलन में मौजूद आयो, जंगलन में मौजूद आयो, दिल जी तड़प निमाज़ जो टाइम थी वियो आहे, निमाज़ अदा करनी आहे, पाणी मौजूद न आहे। अल्लाह हुक्म कयो ईमान वारो हीअं हीअं वुज़ू कयो। जॾहिं पाणी न आहे वुज़ू कीअं कयूं, वुज़ू न कयूं त फर्ज़ अदा कीअं कयूं, फर्ज़ अदा न थिए त यार जो मेलाप कीअं थिए। मुझे करीम का फरमायो पानी नाहे त खैर, पानी नाहे त खैरा, मिट्टीअ ते हथड़ा हणी तयम्मुम करण तव्हांजो कम आहे। निमाज़ अदा कयो, मुझो करीम रब तव्हां खे पूरी निमाज़ जो सवाब अदा करे छॾींदो। पर उन जो हुक्म महदूद थियो, गौर कजा हुक्म महदूद थियो। हाणे तुंहिंजो तयम्मुम तेस ताईं हलंदो जेस ताईं पाणीअ ते वरी तुंहिंजी नज़र न पए। जॾहिं पाणीअ ते नज़र पइजी वई तुंहिंजो तयम्मुम ख़त्म थी वियो, तोखे पाणीअ सां वुज़ू करणो आहे। इन जाऊ कमा मुराद आशिकन उशाकन वर्तिया त मुझे बेनियाज रब इन करे महबूब जो हुक्म ॾिनो त जेके महबूब वटि नथा पहुची सघो त मुझे महबूब जे दीवानन वटि हलिया वञो। इश्क जो वक़्तु कज़ा न कजो, इश्क जी निमाज़ कज़ा न कजो। जिते भी हुजो, जे मदीने खां परे हुजो त मदीने वारे जे
गुलामन जे करीब हुजो वञण तव्हां जो कम्मा फैज़े मुस्तफा तव्हां जे सीने में मुल्तकिल करण यारन जो कम्मा छो त काबे जो सानी नाहे मस्जिद नबवी जो सानी नाहे मस्जिद कुबा जो सानी नाहे मुझे मुस्तफा जो गुलाम सैयदना अबू बकर सिद्दीक भी मौजूद है उमर फारूक भी मौजूद है उस्मान ज़ुन्नूरैन भी मौजूद है मौलाए कायनात अलीजुल मुर्तज़ा शेर खुदा तलहा ज़ुबैर सिलसिलो हलंदो आयो वक्त जे कायनात ॾिठो त पीरन जो पीर गौसुल आज़म महबूबे सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी ज़ात इमाम रब्बानी जहड़ा जवान सिलसिलो हलंदो आयो अज भी दुनिया ते औलिया अल्लाह मुझा दोस्त अजीज अज जे औलिया अल्लाह ला इहो तसव्वुर कर पानी परे थी वयो आ इन करे मां तयम्मुम करे रहियो हां तयम्मुम करण सां भी नमाज अदा थींदी आ रब कुरान करीम में हुक्म ॾिनो मुझे मुस्तफा तस्दीक करे ॿुधायो त जे पानी तोखां दूर आ त नमाज जो वक्त कज़ा न कजां तयम्मुम करे भी मुसल्ले ते बीह जा जेकॾहिं मदीनो तोखां दूर आ त पंहिंजे पाण खे निधण को न समझ जा मदीने वारे जे कंहिं गुलाम जे लड़ लगी पइजा रब तुझो बेड़ो पार मुझे रब फरमायो फस्तगफिरुल्लाह मां खुदा जिथे किथे मौजूद बख्शणहार लेकिन मुझा महबूब तो वट अची करे ओए मां अल्लाह खां दुआ घुरन फस्तगफिर लहुमुर रसूल मुझा महबूब मुस्तफा जॾहिं न तो शफकत वारा हथड़ा खया लवजदुल्लाह कुरान करीम लिखा लवजदुल्लाह तवाबर रहीमा जरूर 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 उहे पंहिंजे करीम रब खे तौबा जो कबूल कंदड़ लभंदा यानी अल्लाह अगर लभंदो त दरे मुस्तफा ता लभंदो खुदा जन खे भी मिलियो आ दरे मुस्तफा ता मिलियो आ वो अबू बकर सिद्दीक हुजे या सुनो उमर फारूक हुजे या सुनो उस्मान ज़ुन्नूरैन हुजे क़यामत ताईं अचण वारे हर शख्स खे अल्लाह जी वहदानियत उन खे नसीब थींदी जेको मुझे महबूब मुस्तफा जे खातमुन नबियीन जो इकरारी होदो रिसालत मुस्तफा जे मथा जान कुर्बान करण जे ला तैयार होदो उन मुझे मुस्तफा करीम जे आशिकन ओशाकन दीवानन सा पंहिंजे दिल जो नातो गंढीदड़ होदो खुदा भी उन खे मिलंदो त मुस्तफा भी उन खे मिलंदो इंशाअल्लाह ताला मुझा दोस्त टे थी असा तकरीबन स्टेज वारन नमाज पढ़ी को हिते आया हसी खबर ना है तमा नमाज पढ़ी या न पढ़ी अगर न पढ़िया तव्हां जे लाइ नमाज लाज़िम आहे जलसो ॿिए नंबर ते आहे नमाज पहिरें नंबर ते आहे टे थी विया आहिनि ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां आख़िरी जुमला चवां मुंहिंजे सुहिणे महबूब जे दरबार में हज़रत अनस सुहिणो वेठो आहे फरमाइनि था त मां वेठो हुयुसि दरवाज़ो खड़कियो मुंहिंजे आका फरमायो अनस जी मुंहिंजा आका दरवाज़ो खोल जन्नती जवान दर ते बीठो हज़रत अनस साईं फरमाइनि था जीअं जो दरड़ो खोलियो तवज्जो जीअं जो दरड़ो खोलियो त सादड़न कपड़न सां जुतड़ी बगल में गरीब सुहारीअ मां पानी टपकी रहियो आहे ताज़ो वुज़ू करे आयो आहे हैरत में पइजी वियुसि महबूबन जे आॾो वेठो कुझु गुफ़्तो शुनीद करे हलियो वियो ॿियो ॾींहुं थियो साॻे टाइम ते दर खड़कियो मुंहिंजे महबूब फरमायो अनस जी मुंहिंजा आका जन्नती जवान दर ते बीठो अचण ॾींहुं टियों ॾींहुं थियो पाण फरमायो टई ॾींहं साॻियो शख़्स जॾहिं आयो तवज्जो कजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत अनस साईं फरमाइनि था जॾहिं मुंहिंजी ड्यूटी महबूबन जे दरबार मां वरी कंहिं ॿिए सहाबीअ जी ड्यूटी लॻी त मां पाण फरमाइनि था उन शख़्स जो पीछो करे उन खे चयो मां तो वटि महिमान थियण थो चाहियां राति जो उन वटि टे रातियूं महिमान थियुसि टे ॾींहं उन जो पीछो कयुमि ॾिठुमि त टई रातियूं इशा जी निमाज़ पढ़ी सुकून सां सुम्ही पवंदो हो तहजुद जी निमाज़ उथी करे पढ़ी पाण फरमाइनि था अञा मां ज़िक्र में हूंदोसि त हो अॻे ई फ़क़ीर सुम्ही पवंदो हो मुंहिंजे मुस्तफा जो दीवानो ॾींहं जो सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत मज़ूरी कंदो हो हज़रत अनस साईं फरमाइनि था जॾहिं टे ॾींहं पूरा थिया उनखे अर्ज़ कयुमि ऐं अल्लाह जा बाना मूंखे सम्झ में न आयो टे ॾींहं टे रातियूं तोसां गॾु रहियो हां काई मख़सूस इबादत तुंहिंजी नज़र कान आई होॾां मुंहिंजे मदीने जे साईं टई ॾींहं फरमायो त जन्नती जवान आयो आहे अनस दर खोल हाणे ख़ुदा जो वास्तो अथई इन राज़ तां पर्दो खण इहो राज़ कहिड़ो आहे जंहिंजे करे मुंहिंजे मुस्तफा तुंहिंजे लाइ
जन्नती जवान हुजण जो ऐलान कयो। उन मुझे हुजूर जे सहाबी सगोरे झंगले में रहण वारे रोई करे चयो, ऐ अनस मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम ॿियो कुछ भी घणी इबादत कोने जेको ॾिठो थई इहो ई कंदो हा, हिकिड़ो कम कंदो हा। कहिड़ो रात जो जेॾी महिल बिस्तरे ते सुम्हंदो हा, निंड करण खां पहिरियां पंहिंजे दिल ॾे तवज्जह करे दिल खां पुछंदो हा त ॾे ख़बर कंहिंजे लाइ को हसद त को न थई, कंहिंजे लाइ को बुग़्ज़ त को न थई, कंहिंजे लाइ का कावड़ त कान थई, कंहिंजे लाइ का दुश्मनी त कान थई। जॾहिं मुंहिंजी दिल सभिनी मुसीबतुनि खां आज़ाद हूंदी आ, शुक्राने जो बरकातूं नफ़िल पढ़ी सुम्ही पवंदो हा। सुबुह जो सवेल रोज़ी